Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हांजो ॿई भाइर सॼो ॾींहुं निमाज़ खां पोइ हथनि ते वेही तस्बीह था पढ़ो, तव्हांजे पारां कमाईंदो केरु? भाई मते रे तूं त हिननि खे निमाज़ जे लाइ चयो, पर हिननि निभागनि खे इहा ख़बर ई नाहे त हक़ हलाल जी रोज़ी कमाए खाइणो इबादत आहे। कुझु सम्झो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, 200 ॿुथनि वारा, तूं रुली 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 हर इलाइक़े जी ॿोली ऐं लहजो सिखी वरितो आहे, पर कसम खण त तूं कॾहिं बि कमाए हक़ हलाल जी रोज़ी खाधी आहे? दे न जवाब, मुफ्त में मानी खाइण वारा चुप छो खजिया जा थोड़ा अदा खबर है केड़ो जवाब ॾींदो जंहिंजो नालो ई रोलू, जिते पकी उते खाधी। हिन कॾहिं कमायो ई न आहे, न घर न घाट। तव्हां त सही वॾा कमाए कमाए बंगला ठाहिया आहिनि, बाक़ी मां न कमायो। हलो होॾे मूंसां गॾु मुंहिंजे बाबे जो घर त ॾिसो, अहिड़ो घर जो खीर हारे वरी मेलो त उहो मेड़जी वेंदो, तव्हां पी छॾींदव, मेरो ई न थींदो। रहो मसवाड़ी जाह में वरी करन मोत बिरी। रोलू हाणे घणो न ॻाल्हाए, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, हिन घर में रहणो थी या न? रांदुस छो न, मुंहिंजे बाणे जो ढोलू जो घर आहे ऐं तव्हां सां मुंहिंजो एग्रीमेंट थियल आहे मानी कराइण जो। मानी तूं सदा खा, पर हिकिड़ी शर्त ते, असांजी हक़ हलाल जी रोज़ीअ खे तूं बि हक़ हलाल जो करे खा। मैं तेरी हिनखे हक़ हलाल जी केड़ी खबर, हे त सफ़ा कोरो जट्टा। हा भाई इन जो बूथ ही ॿुधाए थो, हिन कॾहिं बिस्मिल्लाह पढ़ी मानी खाधी कान्हे का, भले कसम भराए ॾिसीसि। कयो छा था निभागो, ॻाल्हि ॻाल्हि ते कसम खण साख खण। अड़े साख न ॾियण चङी न वठण चङी, कंदव छा बचल खान जे ॻोठ खे तबाह। आईंदा खां ई मानी खाइण खां पहिरियां बिस्मिल्लाह पढ़ंदुसि बस छो ट्रक ट्रक। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, घर में मां बि निमाज़ पढ़ंदी आहियां, मुंहिंजो मुड़ुस ऐं ॾेर बि निमाज़ पढ़ंदो आहे। तूं बि जेकॾहिं निमाज़ पढ़ी त हिन घर में रहो, न त हितां भॼ भॼ ऐं पेर ड्राए। ॿुधई न मुफ्त में मानी खाइण वारा, जे निमाज़ नथो पढ़ी त पोइ निकुर असांजे घर मां, ऐं जॾहिं महीनो पूरो थिए त घर जे ॿाहिरां दर ते बीह करे मसवाड़ घुरंदो कर, अंदरि अचण जी ज़रूरत कोन्हे। हाँ, ऐं जॾहिं घर आहे त पोइ बाहुले सां घड़ करे रोलूअ मां ढोलूअ जेतिरो करे छॾींदो सही, पोइ घर में वेठो हुजां। हा पर साईं असांजो कुझु ॾींहुं ख़राबु आहे जो तव्हां जहिड़ा बीठा ॻाल्हाइनि, अलाए गुरकनि। बेनिमाज़ी खे मां घर में छा लाइ रहण ॾींदसि? माई मते रे अने ज़िद थी करे त ख़ैर आहे, मां बि निमाज़ पढ़ंदुसि जाए। अरे उथो लीमा ख़बर, ॿी आज़ान जो वक़्तु थियण वारो आहे, हलो त वज़ू कयूं निमाज़ पढ़ूं। अदा खबर तोखे त ख़बर आहे त सिज लथे खां पोइ मुंहिंजी दीद मिड़ी थोरी घटिजी वेंदी आहे, इन करे घर खां ॿाहिरि ई कोन निकिरंदो आहियां। पोइ घर में पढ़ंदो कर न अदा, हिकिड़ो मसलो वठी छॾ। हा इहो भलो भली ॻाल्हि, भाॼी ठीकु आहे न, ईअं ठीकु आहे। जीद घटि कमु थी करे न, जंहिंखां त कमु कनी थियूं, हल मां वठी थो हलां, निभागा छड़ो लवाए थो पियो। ही ॻाल्हि खे ॻोही छो थो, वट सट ॾेई छो थो ॻाल्हाई? सिधो चओ त मूंखे छपकोरी आहे। जेकर अहिड़ो ॻाल्हि आहे त पोइ मां बि हिते थो पढ़ां घर में निमाज़, माई मतेरी खे बि ख़बर पए त मां बि निमाज़ पढ़ां थो। हल गाॾी त गियर में हल। बाबा जॾहिं हिकु औरत खे इज़त जी अमान किथे बि न मिले त पोइ ख़ुदकुशी का सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। कंदसि मां ख़ुदकुशी ऐं कंदसि मां ॾाथू असां शादी। पोपरी धीअ ही छा पई चए? मुझे जीअरे मुझे ही हूंदे पंहिंजी इज़त जो जनाज़ो पंहिंजे कुलनि ते खणी थी घुमंदी हुते। अमा पोपरी छा मां एतिरो कमज़ोर थी वियो आहे जो पंहिंजी हिकिड़ी न्याणीअ जी
इज्जत जी हिफ़ाज़त नथो करे सघां? जे ईअं नाहे त मां पोइ कहिड़ो सबबु आहे जो हिकु धीअ पीउ जे हूंदे पाण खे अकेलो थी महसूस करे ऐं इज्जत ख़ातिर ख़ुदकशी करण लाइ तयार थिए? ना पोपरी, ना 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 ना, ईअं मां हरगिज़ थियण न ॾींदुसि। बाबा साईं, मूं सभु कुझु ॿुधो, पर हाणे तव्हां मूंखे दातूअ सां शादी करण ते नथा रोके सघो। ना पोपरी ना, तोखे मुंहिंजो चवण मञणो पवंदो। मञा थी चयो बाबा, नथी बणिजा मां नाफ़रमान। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए, मुंहिंजे मरण ताईं तूं जीअरो हूंदे? कल्ह तूं ई शादी लाइ पए ऐं अॼु तूं ई इनकार पियो करी। मां पोपरी, तूं भली कंहिंसां बि शादी कर, पर ॾातूअ सां न। बाबा, मां बेवा औरत आहियां, मूंसां को बि नौजवान शादी कोन कंदो, ऐं जे कोई शादी करे बि त पोइ ॾातूअ खां गार जो पलांद। ॾातूअ सां पलांद मां पाण कंदुसि। न बाबा, तूं चाचे बचल खान सां झेड़े न करण जो कसम खयो आहे। पलांद मां ई कंदसि, तूं अजायो अखियुनि खे ओजागो न ॾे, तूं आराम कर। पोपरी धीअ, अॼु मूंसां जेतिरो वणे ओतिरियूं ॻाल्हियूं कर, इजाज़त आहे तोखे, न त मां पोपरी ही सादिक अकेलो वेही सोची सोची ही जेको मुंहिंजो दिमाग़ आहे न मां, इहो फाटी पवंदो। अमां पोपरी, अॼु मां ॾाढो ॾुखायल आहियां। वारो कर, पाणी भरे आ त पाणी पिया। माफ़ कजां बाबा बचल खान, मां ग़लति वक़्त ते आयुसि। अदा आदम, बाबा चङो थियो आहे, जे तूं न चाहियां त मां तो वटि अचां। बाबा आदम, मतां चए त बच्चल खान मूंखे वो ताक़त हथ न ॾिनो। बाबा, असल में तुंहिंजे अॻियां मुंहिंजो कंध झुकियल आहे, झुकियल कंध सां कहिड़ो हथ ॾियां? अबा बचल खान मोला वधाईंदी, बाबा ही मुंहिंजे हथनि खे ॿीहर अहिड़ी ॿोली न ॿोलिजां। ख़ुदा न कंहिंजो कंधु झुकाए। बाबा, तूं ही छा थो चई? बाबा आदम, यार ॻाल्हि आहे सिधी। ॾिस बाबा, मुंहिंजे राज में मुंहिंजी न्याणी मुंहिंजे ई घर में अची साम थिए त पोइ बाक़ी बचो छा? बाबा बाबा बचल खान, मुंहिंजी न्याणी जे तो वटि साम बणी आहे, उन में बाबा तुंहिंजो को बि ॾोह कोन्हे को। बाबा, कंधु त मुंहिंजो झुकणु घुरिजे न, छो त मां हिकु बेज़मीर इंसान जो भाउ आहियां। बाबा बाबा, ज़हूर भली तुंहिंजो वॾो भाउ आहे, भली सॾिजे त मुंहिंजे राज जो माण्हू थो न। बाबा बचल खान, ज़हूर हिन राज जो पाण खे सम्झे ई नथो। जे सम्झे आ न मुंहिंजी न्याणी तुंहिंजे दर ते, त ज़िंदगीअ जी ख़ैरात बाबा छो घुरणा चाहियां? बाबा, नौजवान वञ त हिन ॾातू वारनि खे त ॾिस किथे आहिनि, चन बचल खान सॾे वठो। शाबाश बाबा। बाबा, न्याणी कुंज मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे, बिली तूं को बि फिक्र न कर। अरे तव्हां
चके जा मसवारी थी करे मां मालिक घर जो उनजे मथा कातलानो हमलो कवा छोरे अदा खबर इन रात जे जाए के बुधाए त भाजे ये मितेरी है इनके केड़े कानून तहत मार दिनिया अदाली मां इनके खुदा जी मार पईया इनके कहे चयो तो वुजू जे बहाने तुझी घट नजर जो फायदो वठी नमाज खां भगो ऐं हियो खुदा जी मार पई दस हिन खजी जे थोड़ो जा कम त ॾिसो नमाज खां त जेको भॼी वियो वरी अध रात जो बिले जिया भित खां टप ॾेई वनी मानी खे मौत ॾिनई ऐं पोइ वरी खट हंध खणी ईअं सुकून सां सुम्ही पियो ॼण पीउ जो घर हुजे मतेरी मुझे पी जो घर हो गया तो मां इन टूटल खट ते सुमा खबर आ मूंखे खबर आ जेका तू पीए जे घर में पलंगन ते सुमंदो आ अच्छा ॾेखारे ॾींहं जा तारा माई मतेरी तू बस कर हाणे घणो थियो मां इन्हनि खे न छॾींदुसि चङो खबर वठोसि त हिनखे ॾियूं सटको खबरदार सिला बुआ में ॾींदो मां अहिड़ा न मां तो तमामु मूं ते वेठो न अचो वेठो अचो न तो मतेरी ॾेवनि मुंहिंजा सिल मुंहुं में हणंदो मां हा वो त मां कंधारा कचे जो ते पाते हथ न खणंदो आहे बाक़ी तव्हांजी मां सुसी चिथींदो हा ये नाग भला जी सिसी चिथ विया न ऐं तव्हांजी मां सुसी चिथींदो हा तोरे मां थी अचो तूं अचे थी जा जाए मां बिल्कुलु वटि ॿार थी तो अॼु अदाली मां वठे अच पीउ हैं एड़ी दी कावड़े देख बस बस जुत्ती भी छड़े अचो अचो बिस्मिल्लाह सोभारा खान तव्हां त चयो त मां बचल खान जे ॻोठ में पेर बि कोन पाईंदुसि पर अॼु अलाए कीअं भुली पिया आहियो खलीफ़ा मुनासिब नथो लॻे त रोज़ रोज़ तोखे पाण वटि घुराइजे इन करे मां पाण हली आयो आहियां तव्हां वटि ख़ैर त आहे सोभारा खान मूं में को भला ख़ासि कमु आहे छा मूंखे इहो ॿुधाए त मुर्शिद साईं किथे आहे मुर्शिद साईं त कंहिं कम सां कराची वियल आहे पर तूं हुकुम कर मां हाज़िर आहियां मूंखे इहो ॿुधाए त बचल खान ताईं मुंहिंजो नियापो पुॼायो या न बचल खान जे भाणे जे केरु रूबरू वञी तव्हांजो नियापो ॾिनो अथमि पोइ अञा ताईं बचल खान ख़ामोश आहे सवार खाना 7 ॾींहं त बचल खान वेही सोचियो हूंदो त नियापे जो मतिलबु छा आहे सम्झ में आयुसि त ठीकु न ताला मालिका रस तव्हां त असां ते अजायो नाराज़ थींदा आहियो जेका ॻाल्हि आहे बचल खान सां हली रूबरू ॻाल्हि सवार खाना वक़्तु वञण खां बहितर आहे त बचल खान सां फ़ोन ते ॻाल्हायो न शेरदिल न बचल खान एॾो बेवकूफ़ कोन्हे जो मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी बि न सघे पर जेकॾहिं बचल खान न सम्झी सघियो न पोइ इहो कमु मां पाण कंदुसि जेको असल में बचल खान खे करिणो आहे सोभारा खान ॻाल्हि छा आहे ख़ैर त आहे न तूं भला एतिरो ॻुझ में छो थो ॻाल्हाईं ख़लीफ़ा ख़ुदा करे छल बचल खान ईअं ई करे जेकॾहिं मूंखे मैदान में लहणो पियो न त मां बचल खान जे राज वारो बणिजी अहिड़ो कमु करे ॾेखारींदोसांइ जो वाह वाह थी वेंदी वाह वाह हुकुम कर सोभारा खान मूं लाइ छा थो हुकुम करीं ख़लीफ़ा मां तोसां वाइदो थो कयां त तोखे मां पंहिंजे राज मां परणाईंदुसि शेरदिल अचो गाॾी में वेहो हाणे बचल खान सां मां पाण ॻाल्हाईंदुसि अचो सोभारा खान तरस का चांहि जी सबीलत पीओ चाहियूं न ख़लीफ़ा चाहियूं न हाणे तुंहिंजे शादीअ जा चांवर खाइबा चांवर शेरदिल अचो सौदो वठी 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 आऊं त हाणे साणी थी पई आहियां छोरो आहे के कम जो ई कोन्हे सॼो ॾींहुं घर वेठो आहे नूंहं सॼो ॾींहुं वेठी हुकुम हलाए ही वठी अच हू वठी अच अलाए इन भागन सौदो बि कहिड़ो चयो हो मूंखां त ॻाल्हि ई विसरी वई आहे अदी अमीरा छा थियो आहे ख़ैर त आहे वीराणा अमीरा जो खंड सां भरियल जहाज बुॾी वियो हल हलो बाबा पाण अरे वाह बाॾा तू वाह
अॼो बि ज़मानो हुयो माण्हू दग ते औरत खे ॾिसंदा हुआ त असुल रस्तो ई ॿियो खणंदा हुआ। हाणे त छलना का माई नज़र अचे दग ते बीही मश्किरूं था कनि। अदी अमीरा महल अचण ते मुद्दा ई मटिजी वेंदी आहे। माण्हू मटियो त छा थी पियो? अदा पीराणा माण्हू भली मटिजी वञे ऐं पर माण पोत हुजेसि न, माण पोत न मटे न। मां त दे ॾातू जा लाइ कहिड़ा कहिड़ा किसा थी ॿुधां पा, छा हाणे ॿुधायां? इहे त दे ॾातू जे मुंहं ते ठहनि ई कोन। भाई अमीरा अञा घणो कुझु ॿुधंदी आहे, इहो बि ॿुधंदी आहे त ॾातू शादी थो करे। हा भा इहा त मूंखे बि ख़बर पइजी वई। मूंखे छा सॼे ॻोठ खे ख़बर आहे त दे सादिक पंहिंजी न्याणी तोखे ॾिनी आहे। ॾिनी छा पर तोखे ॾेई छॾी अथसि। हाणे ख़ैर सां मथे ते मोड़ ॿधंदे लाऊं लहंदे सादिक जी धीअ सां। ऐं अदा ॾातू तौबा तौबा, ऐं पंहिंजी उमिरि ॾिठी अथई छो अची ख़ुदा बुछड़ो कयो अथई इन उमिरि में। भाई अमीरा बचल खान जो हुकुम हुयो त शादी कर शादी कर। जवाब ॾिनोमांसि त ॾमिरजी पियो। हाणे तूं ॿुधाए त मां छा कयां? ऐं उहो त तोखे सोभारे जी धीउ लाइ चयोसि, तूं वरी अदे सादिक जी न्याणी लाइ इहो वरी तूं कीअं थो सोची? माई अमीरा मञा थो त सादिक जी धीअ मूंखां उमिरि में नंढी आहे, पर ज़मानो इहो त चवंदो न त ॾातू हिकु बेवा सां शादी कई। अब जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ वञे न बचल खान वटि, उनखे जवाबु ॾे। अजायो पंहिंजे पाण खे ॾिठो छो थो करी? भली बेवा आहे पर सादिक तोखे संग ॾींदो। अदी अमीरा इहो त सादिक ऐं बचल खान जो मसइलो आहे। सादिक भली बचल खान खे जवाबु ॾे, पर ॾातू खान ते ॾोह त कोन ईंदो न। अदो बचल खान हाणे सादिक जे कंध ते काती फेरे त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी हूअं त ॾातू परिणियो पियो आहे। पर अदो बचल खान इहे कंदो कोन, सोभारे खां ते सामन खान जे भाउ लाइ संग थो घुरे। माई अमीरा मां बि को शादी जे लाइ सिका कोन थो, बस बचल खान आहे बादशाह माण्हू ऐं वेतर सलाहकार अथसि सादिक खान। पोइ मूं चांहि पीराणे जा पटका त रुलंदा न। अदा ॾातू थियो छा अथई? अॼु तूं सफ़ा इहे पियो ॻाल्हाई। अदे बचल खान राजवारनि जो पटको त कोन लाथो आहे न। ईअं तो सादिक वीचारो एॾो किरियल आहे जो राजवारनि सां विढ़ंदो वठंदो, ऐं न ही वीचारो कंहिंखे विढ़ण जूं सलाहूं ॾींदो। अलाए छो तुंहिंजे दिलि में अची वहम वेठो आहे। माई अमीरा इहो वहम न, सची ॻाल्हि अथई। सॼे राज में ख़राब आहियूं त पीराणो ऐं मां, बाक़ी जेकॾहिं कोई सुठो माण्हू आहे त उहो हिकिड़ो सादिक। बस अदा बस, आउं बि मंगण हारनि जी औलाद आहियां। तार वॻी सुर सम्झ तो ते सादिक खां साड़ में संग घुरियो आहे न। पर एतिरो सोचजां गैरत वारे माण्हू खे गार ॾियण जेका अथई न उहा महांगी पहुची वेंदई। मेरी ख़ैर आहे अदी अमीरा, मतां सादिक जहिड़ा गैरतमंद असां बि हुजऊं। अदा पीराणा हाणे छॾी इहा ॻाल्हि, आउं तोखे सम्झी वई आहियां। इहे जेके तुंहिंजूं सलाहूं आहिनि न अदे ॾातू खे ॾिठो करे छॾियो अथनि, बाक़ी अदे बचल खान ई सादिक ते ॾोह छो था ॾियो? यार पीराणा अदी अमीरा जो बहाने खणी तूं रूह राज़ी कर। अॼु खां पोइ न तूं मूंसां मिलंदो कर ऐं न ई वरी गॾु घुमंदो कर। अदा पीराणा तूं त ॾातू सां मंड मंड में विझो पियो घुमंदो हूंदे। मां त राज जी अदा फ़क़ीरियाणी आहियां, अधो हाथी कयां त अल्लाह साईं घोट कंदुसि। मां इन जा सहरा चवंदुसि ऐं पीराणो झुमरियो पाईंदो झुमरियो। बाक़ी हाल अहवाल अदा तोखां घर अची पुछंदी साईं, जॾहिं तूं ख़ैर सां ज़ाल वारो थींदे। ऐं चङो अदा चङो, मूंखे सौदो वठिणो आहे, निभागो सौदो बि यादि कोन्हे। ऐ मुंहिंजा मालिक तूं मूंखे माफ़ कजांइ। दुनिया भली मूंखे मतेरी सॾी, मां ख़ुशि आहियां। मालिक तूं मूंखां पहिरीं मुड़ुस जो सहारो खसियो। मां तो रब पाक जी रज़ा ते राज़ी आहियां। अॼु सभु माण्हू इहो था सम्झनि त मैं तेरी मुड़ुस ऐं पीउ जी उमिरि वारे ॾेर खे इज़त नथी ॾे, पर मुंहिंजा मालिक तूं त दिलनि जा राज़ ॼाणींदो आहीं, मुंहिंजी नियत खे बि ॼाणींदो,
मुझा पालनहार मुखे पंहिंजे मकसद में कामयाब कजाए। समझते तू रोमती भी आई छा? मां तो के रुगो वेड़ंदे ॾिठो छा थियो आ? पहिरियां तू मुखे पंहिंजो असली नालो ॿुधायो, पोइ मां ॿुधाईंदसि त मां छो विढ़ंदी आहियां। जीअं माण्हू तोखे मतेरी था सॾनि, नालो त अलाए छा अथई उहो मूंखे ख़बर ई न आहे। इन माण्हू मूंखे वरी रोलू था सॾनि, नालो त मुंहिंजो रोशन आहे। रोशन रोशन मुंहिंजो नालो मुमताज़ हुयो, हिन राज मुंहिंजो नालो मितेरी रखियो आहे। पोइ बसि हाणे मां बि मितेरी आहियां। बहरहाल छॾ हिन ॻाल्हि खे, मूंखे इहो ॿुधा त तूं रोवे छो थी? मसलो छा आहे? दिलि में का सोच आई अथई त ॿुधा। रोशन छॾ रोशन खे मतेरी, मूंखे रोलू रहण ॾे। बसि माण्हू जो नालो हुजे हिकिड़ो, बस मूंखे तूं पंहिंजो मसलो ॿुधा। ॻाल्हि छा आहे? तूं सम्झी कोन सघंदी त मां तोखे छा ॿुधायां। ज़रो पुरज़ो, आख़िर मां बि सम्झंदुमि। मुंहिंजो नालो बि रोलू आहे, मुल्क रोलियो आहे, उहो बि बिना भाड़े जे। खुद त सम्झंदुमि न, छो न सम्झंदुसि? तूं ॿुधा। रोलू वक़्त सां विढ़ण वारा बसि हुन रब पाक जे साम्हूं रोईंदा आहिनि। बाक़ी दुनिया जी का बि ताक़त, को बि इंसान उन्हनि जा कंध झुकाए नथो सघे। उहा मूंखे ख़बर आहे। लीमो ख़बर या मां, असां तोखे कुझु नथा करे सघूं पिया। ॾिस, तूं आहीं त सनड़ी, पर वॾी ज़ोरावर ज़ईफ़ आहीं। मां त तोखे वक़्त सां विढ़ंदे ॾिठो ई कोन्हे। तूं त रुगो लीमो ख़बर मुंहिंजे लाइ रोज़ सोटी खयूं बीठी आहीं। वक़्तु हिन घर में न आयो आहे, न वरी हिन मां ॾिठो आहे। ख़ुदा करे त हिन घर में वक़्तु कॾहिं बि न अचे, ऐं न वरी ख़ुदा तोखे अखियुनि सां उहो वक़्तु ॾेखारे। तौबा कर तौबा। अदी मतेरी, तो वक़्त खे ॾिठो आहे? जंहिं वक़्त खे मूं ॾिठो आहे, ख़ुदा कंहिं बि औरत खे उहो वक़्तु न ॾेखारे। रोलू रोलू मां तव्हां सां न विढ़ंदी, मूंखे माफ़ कयो। मां त रुगो वक़्त सां विढ़ंदी आहियां। तो मानी कोन खाधी हूंदी न? मूं तुंहिंजे हिसे जी मानी रखी छॾी आहे, वे त खणी थी अचां। ॻाल्हि ॿुधायो त पोइ बि कोन मूंखे सम्झ में नथो अचे, छो मूंखे परेशान करे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।